अस्सलाम अलैकुम या अहलल कबूल। सभिनी सुतलन खे सलाम जेके आख़िरी अबदी निंड में सुतल आहिनि। जिते अॼु अमीं आहियो उते आउं सुभाणे ज़रूरु ईंदियासि, छो त ही दुनिया फ़ानी आहे, ख्वाब आहे ऐं इंसान फना आहे ऐं हीअ दुनिया नेठि हिकु ॾींहुं छॾणी आहे। ऐं हिन वक़्तु मां सिंध जे तमामु वॾे ॾाहे तालीमदान, स्कॉलर, प्रोफेसर, उस्ताद, समाज सुधारक ऐं सिंध यूनिवर्सिटीअ में मास कम्युनिकेशन जो बुनियादु रखंदड़ जाखोड़ी इंसान मरहूम ख़ान मोहम्मद पंवर जे मज़ार ते बीठो आहियां। लतीफ़ साईं जे हिननि सिटुनि सां त जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सजणे, धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। बिल्कुलु ज़िंदगी ऐं हीअ दुनिया ॿ ॾींहं आहे। जिन माण्हुनि बि जाखोड़ियो आहे उहे माण्हू ख़ान मोहम्मद पंवर बणिजी विया आहिनि ऐं आउं उन माण्हूअ जे मज़ार ते बीठो आहियां। ऐं उन सां गॾु संदसि भाउ जान मोहम्मद पंवर बि सुतल आहे ऐं आरामी आहे। मरहूम ख़ान मोहम्मद पंवर 27 जून 1949 में मोहम्मद याकूब पंवर जे घर में आराज़ीअ में जनमु वठे थो ऐं उते ई पंहिंजी प्राइमरी ऐं मिडिल स्कूल जी तालीम आराज़ी जे स्कूल मां हासिलु करे थो ऐं पोइ भूबक हाई स्कूल मां मैट्रिक जो इम्तिहान ॾिए थो ऐं इंटर जो इम्तिहान ॾियण लाइ हाला कॉलेज में वञे थो ऐं वरी BA जो इम्तिहान दादू जे कॉलेज मां पास करे थो। BA जो इम्तिहान ॾियण खां पोइ हू सिंध यूनिवर्सिटीअ में अचे थो ऐं सिंध यूनिवर्सिटीअ में हुनखे नंढे ग्रेड जी नौकरी ॾिनी वञे थी। उन दौरान हू इबरत प्रेस में बि कमु करे थो। सैयद कलंदर शाह लकियारी जहिड़नि तालीमदाननि खे पाण सां गॾु करे तालीम बालगान जहिड़ा क्लास हलाए थो ऐं उन खां पोइ हिन जी क़ाबिलियत ॾिसी वक़्त जो वाइस चांसलर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह हिन खे कराची यूनिवर्सिटीअ मां MA जर्नलिज़म लाइ स्कॉलरशिप ॾिए थो। हू कराची यूनिवर्सिटीअ मां MA जर्नलिज़म करण लाइ वञे थो। इन दौरान नई ज़िंदगी मैगज़ीन में जॉइंट एडिटर तौरु पिणु कमु करे थो। MA जर्नलिज़म करण खां पोइ हुनखे रीजनल हेड PID मुक़ररु कयो वञे थो, जिते हू तंहिं वक़्त जे वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टे जूं तक़रीरूं ऐं उन जूं ख़बरूं प्रेस ताईं पहुचाए थो। उन खां पोइ 1976 में सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर मोहतरम शेख अयाज़ साहब साईं ख़ान मोहम्मद पंवर साहब खे सिंध यूनिवर्सिटीअ में जर्नलिज़म जो शोबो खोलण लाइ चयो ऐं मरहूम साईं ख़ान मोहम्मद पंवर साहब जर्नलिज़म जो शोबो सेंट्रल लाइब्रेरी जे डिपार्टमेंट लाइब्रेरी साइंस जे हिकिड़े कमरे खां शुरू कयो, जिते हू हुन जो पहिरियों चेयरमैन ऐं पहिरियों उस्ताद मुक़ररु थियो ऐं उन खां पोइ उहा डिपार्टमेंट आर्ट्स फैकल्टीअ जे फर्स्ट फ्लोर जे 2 कमरनि में मुंतक़िल कई वई। मरहूम ख़ान मोहम्मद पंवर साहब जंहिं MPhil शेख अब्दुल मजीद सिंधीअ ते कई ऐं PhD अल वहीद अख़बार ते कई। शेख अब्दुल मजीद सिंधी मरहूम ख़ान मोहम्मद पंवर साहब जो रोल मॉडल हुयो ऐं शेख अब्दुल मजीद सिंधीअ जा साईं GM सैयद सां तमामु सुठा वास्ता हुया। उन जे करे ख़ान मोहम्मद पंवर साहब जा साईं GM सैयद सां तमामु बहितर वास्ता हुया। उन खां पोइ मरहूम ख़ान मोहम्मद पंवर साहब सिंध जे ॻोठनि जी ऐं सिंध जे अवाम जी ख़िदमत कई ऐं सिंध में ॻोठ सुधार संगत जहिड़ी तंज़ीम खोले
सिंध में तालीम जी ख़िदमत कई ऐं सिहत लाइ बि कमु कयो। उन खां पोइ हिन डिपार्टमेंट खे आर्ट्स फैकल्टीअ मां ॿाहिरि कढी हिकु नओं नालो मीडिया कम्युनिकेशन ॾेई हिकु नई बिल्डिंग ठाही वई आहे, जंहिंमें सवें शागिर्द पढ़नि था, फील्ड वर्क कनि था, एडिटिंग जो कमु कनि था, लेबुनि में कमु कनि था। ऐं मरहूम डॉक्टर ख़ान मोहम्मद पंवर खां पोइ हिन डिपार्टमेंट जा केतिरा ई ॿिया चेयरमैन ऐं डायरेक्टर मुक़ररु थिया। उन्हनि में प्रोफेसर डॉक्टर इबादुल्ला शाह राशिदी साहब, उन खां पोइ प्रोफेसर आगा रफ़ीक साहब, डॉक्टर बदर सुमरो साहब, डॉक्टर रिज़वाना चांग साहिबा, प्रोफेसर बशीर मेमन साहब, प्रोफेसर ज़ुल्फ़कार अली कुरैशी साहब ऐं उन खां पोइ डॉक्टर कासिम निज़ामाणी साहब, जेके हिन वक़्तु हिन डिपार्टमेंट जा डायरेक्टर आहिनि। उन खां पोइ वक़्त जे वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जूणे जे मरहूम ख़ान मोहम्मद पंवर खां मुतासिर थी उनखे नई रोशनी स्कूलनि जे मथां डायरेक्टर DPM हैदराबाद मुक़ररु कयो ऐं उन खां पोइ वरी DPM नवाब शाह मुक़ररु कयो। उन में बि हुन जूं ख़िदमतूं तमामु घणियूं साराह जोॻियूं रहियूं। उन दौरान हुनखे दिमाग़ जी बीमारी थी पवे थी ऐं हू बीमार रहणु लॻे थो, जंहिंजो इलाजु ख़ानगी ऐं सरकारी इस्पतालुनि मां करायो वञे थो। एतिरे क़दुरु जो गवर्नमेंट तरफ़ां इलाज लाइ हुनखे लंडन बि मोकिलियो वञे थो, पर लंडन मां लाइलाज थी मोटे थो ऐं बाक़ी ज़िंदगीअ जा रहियल ॾींहं सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जे घर में गुज़ारे थो। उहो मौत जेको फुल स्टॉप जी निशानीअ जीअं आहे, उन ई मौत जीअं अॻु असां खां केतिरा ई जाखोड़ी किरदार खसे वरिता आहिनि, उन ई मौत असां खां 27 मई 1999 ते ख़ान मोहम्मद पंवर जहिड़ो जाखोड़ी माण्हू खसे वरितो, जंहिंखे सिंध समाज सुधारक, जाखोड़ी महिनती ऐं ॻोठ सुधार संगत जे बुनियादु रखंदड़ ऐं ॿियनि केतिरनि ई नालनि सां यादि करे थी। उन जे गुज़ारे वञण खां पोइ सिंध यूनिवर्सिटीअ तरफ़ां हुन जे नाले ते सिंध यूनिवर्सिटी कॉलोनीअ जो रोड कयो वियो आहे, जंहिंजो बोर्ड सुपर हाईवे लॻ सिंध यूनिवर्सिटी कॉलोनीअ जे मेन गेट ते लॻल आहे। उहो रोड जंहिं रोड ते हू राति जो वॉक कंदो हो, हलंदो हो, घुमंदो हो, फिरंदो हुयो ऐं उन रोड जे भरिसां हुन जो घरु आहे, जंहिं घर में हू रहंदो हुयो ऐं उन घर जे साम्हूं आगा ताज मोहम्मद पार्क आहे, जंहिं बाग़ में वेही करे हू सिंधी अदबी संगत ऐं सगा जूं मीटिंगूं अटेंड कंदो हुयो। उन खां पोइ सिंध अलाजीअ में हुन जो कार्नर ठाहियो वियो आहे। जॾहिं बि ॿाहिरियां माण्हू अचनि था त हुन जो कार्नर ॾिसी हुन जे शख़्सियत जे बारे में पुछनि था, हुन जे कम खे ॾिसनि था ऐं कमु ॾिसण खां पोइ हू मुतासिर थियनि था ऐं हू उत्साह वठी वञनि था, जंहिंजे लाइ अयाज़ चयो त के माण्हू तारीख़ थियनि था, धरतीअ जे घायल सीने ते गहरी चीख थियनि था, जा माण्हुनि खे जाॻाए थी, जा दुनिया खे बदिलाए थी।